दादा जो सुभान गुलाम नबी मैसर तो फरमाए अदल कर एते रामो भेजो नेठे अबो भी अबोआ अदल कर एते रामो भेजो नेठे अबो भी अबोआ चप्पा जो म्यूनियन हिक में खेता चप्पा जो म्यूनियन हिक में खेता जने बाबो करे सदका बो अदल कर तेरा मोह भेजो नेठे अबो भी अबो मरी चो सुभान अल्लाह खिदमत कर अम्मा जी खिदमत कर अबे जी खुदा जो नबी मूसा कलीमुल्लाह कोहे दूर ते वींदो हो खुदा सा हम कलाम थींदो हो एक दफे जना वियो अल्लाह फरमाए ऐ कलीमा तू मुझे पैगंबर ही तो सा अल्लाह जी वरी मोहब्बत आ लेकिन हाने जना अची द पे संभाले रख दे सुभान अल्लाह अर्ज कई मुझा मौला को सबब अल्लाह ताला इरशाद फरमा हा मूसा अगे जना तू इंदो है पोया तुझे अम्मा या तुझे ला हथ खणी तुझे ला दुआऊं कंदी सुभान अल्लाह मूसा हाने तुझे मां दुनिया में कान थई हाने अकेलो ही तेजे करे हाने पैर संभाले रखंदो कर अदा अल्लाह जो नबी हो खुदा जो पैगंबर हो पर उन्हें के अमर जी जी दुआ जी जरूरत हुई सुभान अल्लाह बिल्कुल तू असा केड़ी शे खिदमत कर मां जी खिदमत कर पीर जी जेरा थई सेरा दी नवे ही कदे अमर पो खत ते हुजन तमन जे मथन का नवे तो कर पेरन खा वेंदो कर कालायन कंध झुकाए वेंदो कर कंध खणी मां पी जे अॻियां न ॻाल्हा खुदा नाराज़ थी पवंदी ऐं जे मां पी नाराज़ थी पई त दुनिया तबाह थी वेंदी बर्बाद थी वेंदी का शइ कम कोन ईंदी ऐं केॾो बि मुफ़लिस हुजी ग़रीब हुजी मिस्कीन हुजी जे अमर अबो राज़ी हूंदे त ॿिन्ही जहान में बेड़ा पार थी